अज असी सब कुंडरी शहर में मौजूद आहियूं। हिते जेका अमन अमान जी ख़राब थींदड़ सूरताल है, असी हितां जे शहरनि सां गॾु बीठा आहियूं ऐं हितां जे वापारी तबके सां असी इज़हार यकजहती करियूं था। सॼी सिंध में गुज़िरियल 16 सालनि खां जेको हुकूमत थाफियल है पीपल्स पार्टी जी, उन सिंध के हर शोबे में तबाह कयो आहे। उन में अमन अमान भी एक शोबो है। उहे कराची असांजो गादी जो हंधु हुजे, जिते रोज़ानो हज़ारनि जी तादाद में फुरू थियनि थियूं। उहो असांजो उत्तर सिंध हुजे, जिते रोज़ानो अगवा, ॿारनि जा अगवा, फुर ऐं धाड़ा लॻनि था। ऐं इहा सूरताल आहे ॾींहुं ॾिठे जो अगवा थियनि था, फुरूं थियनि थियूं, धाड़ा थियनि था, केर बि रोकण वारो कोन्हे। हिन पुलिस ते जेको सिंध पुलिस आहे, हिन जी 180 अरब रुपया बजट आहे। उहो बजट केॾां थी वञे उन जो का बि ख़बर कान्हे। उमरकोट ज़िलो असांजो उहो ज़िलो आहे जेको इंटरफेथ हारमनी, हिंदुनि ऐं मुस्लमाननि जी मोहबत ऐं अमन व अमान जे हवाले सां इंतिहाई मशहूरु रहियो आहे। पर हाणे उमरकोट ज़िले जी इहा सूरताल आहे त कुंडरी सिर्फ़ु शहर में 4 ॾींहंनि में 4 वाक़िया थिया आहिनि। सेठ प्रदीप जी दुकान ते ऐं हाणे ही जेके फोरू अचनि था, धाड़ेल अचनि था, उहे पंहिंजो मुंहुं लिकाइण ज़रूरी कोन था सम्झनि। हुननि जो मुंहुं खुलियल हुजनि था, हू अची फुर कनि था। उन ते जॾहिं शहरियुनि एतिजाज कयो त 2 ॾींहंनि जो टाइम वरितो वियो त 2 ॾींहंनि में जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा। पर महसूसु इहो थिए थो त जवाबदारनि खे वधीक कार्रवायूं करण लाइ 2 ॾींहं ॾिना विया त हू वधीक कार्रवायूं कल राजेश जी दुकान ते हुननि इहो खुलियल मुंहुं सां अची बग़ैर के नकाब जे अची वारदात कई ऐं उते जेको आहे फुर लुट कई ऐं उन्हनि जे एहतजाज ते ऐं मज़ामत ते हुननि सिधियूं गोलियूं हलायूं, जंहिंसे मालिक उन खे ज़िंदगी बचाई आहे ऐं हुनजो बचाव थी वियो आहे। तव्हांजे पाड़े में डॉक्टर बुशरा जेको आहे बुस्टा में हुनजे घर में दाख़िल थी, डॉक्टर साहिबा खे गोलियूं हयूं हुयूं ऐं उहो शदीद ज़ख़्मी आहे। अहिड़े तरीक़े सां केतिरियूं ई वारदातूं थियनि थियूं पियूं जेको पुलिस उन्हनि खे कंट्रोल करण में नाकाम वई आहे। सिंध जी पुलिस बशमूल उमरकोट पुलिस वो बजाए जो पंहिंजो फ़र्ज़ अदा करे वो सियासी कमदारी करण में पूरी आहे। तव्हां ॾिसो ही जॾहिं सियासतदान अचनि था, हिननि जे पोयां 4-4 मोबाइलूं आहिनि ऐं हिननि मोबाइलनि ऐं हिननि पुलिस जो जेको ख़र्चो आहे इहो तव्हांजे टैक्सनि मां ॾिनो वञे थो। इहो माण्हू जेके आम माण्हू आहिनि, अवाम आहिनि, उहो हुननि खे प्रोटोकॉल या हुननि खे प्रोटेक्शन ॾियण जे बजाए उहो उन्हनि वॾेरनि खे प्रोटेक्शन ॾिए थी। पुलिस बजाए इन जे त ॾोहनि ते काबू आणे, उहो हाणे मंशियात विकिरो करे थी। हू अॾा हलाए थी मंशियात जा ऐं सॼी ज़िले उमरकोट मां मंशियात बाक़ी सॼी सिंध में पहुचाई वञे थी पई। एतिरे क़दुरु उमरकोट में मंशियात जेको आहे सराहियत करे वई आहे।